ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼोकी क़िस्त में थींदो फ़ैसिलो, जंहिं फ़ैसिले में रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान खे मीरा जे अगवा कराइण वारे ॾोह जे शक में भले साईंअ ते हथ रखाईंदो ऐं एतिरे में रॿनि जो भाउ राणो जेको घरां बंदूक खणी फ़ैसिले में कमाल ख़ान खे मारण जी कोशिश कंदो ऐं कमाल ख़ान जा सॼा राज़ फाश फाश करे ॿुधाईंदो। पर अफ़सोस जो गफ़ार ख़ान राणे जी ॻाल्हियुनि खे न ॿुधंदो ऐं उनखां पोइ कमाल ख़ान पंहिंजी सफ़ाई में चवंदो, जेकॾहिं मां तव्हांजो मुजरिम हुजां हा त पोइ तोखे मतिलबु राणे खे मौत जे मुंहं मां कढी शहर कीअं खणी वञा हा। इहा ॻाल्हि ॿुधी रईस गफ़ार ख़ान बि पंहिंजे कमीने भाउ कमाल ख़ान जी ॻाल्हियुनि ते भरोसो कंदो, पर मीरा खे इंसाफ़ न मिली सघंदो, छो त इंसाफ़ ॾियण वारा पाण ई विकिणी चुका आहिनि, पंहिंजो पाण खे उन्हनि विकिरो करे छॾियो आहे। रईस कमाल ख़ान जहिड़ो कमीनो इंसान ऐं चालबाज़ बेग़ैरत इंसान जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान जो भाउ आहे त ज़ाहिर आहे उनखे इंसाफ़ खे मुंहं ते कारी चादर ॾेई ढकणो ई पवंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॼु 210 क़िस्त हलंदी, पर मज़लूम मीरा जेका 170 क़िस्त में अगवा थी, पर अञा ताईं उन जे ज़ुल्म ऐं तशद्दुद बर्पा थियण वारे केस जी का बि समाअत न थी सघी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते पहिरियों दफ़ो विज़िट कयो पिया त असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां नाज़रीन अव्हां जो बैलेंस त ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। पंहिंजे दोस्त खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।